अस्सलाम वालेकुम। FM दानारी मीर इज़त में तव्हांखे भलीकार। अॼु तव्हांखे ॾेखारींदासीं त शुगर इंडस्ट्री में खंडु कीअं ठहंदी आहे ऐं खंडु कहिड़े कहिड़े सेक्शन मां गुज़रंदी आहे, उन जे लाइ तफ़सीली ॼाण तव्हांखे ॾींदासीं हिन ब्लॉग जे अंदरि। त सभ खां पहिरीं कमंद जॾहिं फार्म खां मिल जे अंदरि दाख़िलु थींदो आहे, पहिरियों सेक्शन केरेल हूंदो आहे, जंहिंखे चेन जो पटो बि चयो वेंदो आहे, जिते कमंद लाथो वेंदो आहे ऐं हिन पटे ज़रिए ही कमंद मिल जे अंदरि दाख़िलु थींदो आहे। तव्हां जेको ॾिसो पिया इहो आहे केरेल सिस्टम ऐं हिन केरेल जे पटे तां कमंद थींदो अॻिते वधंदो आहे। हिन में अॻियां हिकु पाइप ॾिनल हूंदो आहे, जेको तव्हां ॾिसी रहियो पाइप, इहो कमंद खे लेवल में आणींदो आहे, एक्स्ट्रा कमंद खे रोके छॾींदो आहे। जेतिरी हिन जी कैपेसिटी हूंदी आहे, हिन कैपेसिटी तहत अंदरि वेंदो आहे। ॿिए सेक्शन में कटर लॻंदो आहे, हिन सेक्शन में कटर हिनखे सन्हो कंदो आहे कुतर करे, त जीअं मिल हाउस में पे अचे, जिते पीढ़ाई जो निज़ाम हूंदो आहे ऐं उते पीढ़ाई में रूलर खे आसानी थिए। कुतर थियल मटीरियल इहो पवंदो आहे मिल हाउस। मिल हाउस में 2 रूला हूंदा आहिनि, पहिरियों रूलो पीढ़ाई करे ॿिए खे ॾींदो, ॿियो रूलो पीढ़ाई करे टीह खे ॾींदो। इन दौरान बार बार हिनखे पाणी भरियो वेंदो आहे, त जीअं हिन में को बि सिस्टम रहिजी न वञे। जीअं रूलनि जी पीढ़ाई में फ़ारक थींदो आहे त जूस बॉइलिंग साइड ते हलियो वेंदो आहे, जिते हिनखे काढ़ियो वेंदो आहे ऐं बगास जेको आहे उहो हलियो वेंदो आहे बॉइलर साइड ते। हाणे तव्हांखे असीं ॾेखारींदासीं बगास जेको बॉइलर तरफ़ वेंदो आहे, उन जो इस्तेमालु थींदो आहे। बॉइलर जे अंदरि जेका बाहि ॿारी वेंदी आहे उहा हिन बगास ते ॿारी वेंदी आहे। हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो, इहो बॉइलर जे अंदरि जेका स्टीम तयारु थींदी आहे हिन बगास ते थींदी आहे। हीअ आहे बॉइलर सेक्शन, जिन ते स्टीम ठहंदी आहे ऐं पूरी मिल हलंदी आहे। हीअ बॉइलिंग सेक्शन आहे, जेको मापे तहत केमिकल मिक्स करे पेनियुनि ताईं पहुचंदो आहे। हिन सेक्शन खे पेन चयो वेंदो आहे। हिन अंदरि काढ़ियो वेंदो आहे रस खे, उनखां पोइ चेक कयो वेंदो आहे आया हिन में कचो दाणो तयारु थियो आहे या न। पेन में चेक थींदो आहे, पोइ उनजो जेको केमिकल जो मक़दारु आहे उहो मिक्स कयो वेंदो आहे ऐं उहो वरी दुबारा जॾहिं काढ़ियो वेंदो आहे त ब्राउन कलर जो ॻुड़ वांगुरु थी वेंदो आहे या ॻाढ़ी खंडु वांगुरु थी वेंदो आहे। उनखे चेक करे उनखां दुबारा वरी पाणी मिक्स करे ॻारियो वेंदो आहे ऐं हुन में केमिकल मिक्स कया वेंदा आहिनि। जीअं जीअं हीअ कढ़ंदो वेंदो आहे, तीअं तीअं ई पंहिंजो कलर चेंज कंदो वेंदो आहे। पहिरियां ब्राउन हूंदो आहे, हल्को वाइट थींदो आहे ऐं उनखां पोइ जॾहिं आख़िरी फाइनल थींदो आहे, रिफाइन ॾांहुं मोकिलियो वेंदो आहे, त उते बिल्कुलु वाइट कलर थी वेंदो आहे ऐं रिफाइन थींदो आहे। उन में दाणो तयारु थींदो आहे ऐं हीअ रिफाइन आहे जेको फाइनल थिए वई खंडु हिन रिफाइन में। ऐं हिन खां पोइ हीअ रिफाइन जेका आहे खंडु हेठि झूले खे ॾींदी आहे। झूले ते खंडु आहिस्ता आहिस्ता पटे तरफ़ वधंदी वेंदी आहे ऐं हीअ झूलो आहे जेको खंड खे अॻिते मोकिलींदो, जिते पैकिंग थींदी। पैकिंग खां पहिरियां हिकु पाइप जी सूरत में पटो हिन खंड खे मथे खणी वेंदो आहे, जिते खां दुबारा पाइप ज़रिए हेठि लहंदो आहे ऐं उन मंझि हिकु कांटो लॻल हूंदो आहे, जेको फिक्स थियल हूंदो आहे 50 kg जो। हिन वक़्तु तव्हां जेको ॾिसो पिया इहो कांटो आहे 50 kg, 50 kg जो कांटो आहे। इन मंझि जीअं 50 किलो पूरो थींदो आहे त कटो ऑटोमेटिक हेठि किरंदो आहे ऐं उहो वरी अॻिते सिलाई ॾांहुं वधंदो आहे। सिलाई जे सेक्शन खां पोइ इहो साॻी पटो इन खे गोदाम तरफ़ मोकिलींदो आहे। उमेद था कयूं था अॼु असांजो व्लॉग खंडु ठाहिण जो जेको तरीक़ेकार तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फॉलो कंदा, तव्हांजी महिरबानी थींदी। इंशाअल्लाह वरी मिलंदासीं कंहिं ॿिए व्लॉग में, कंहिं ॿी नई शइ ते। इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।